सिंध जो नामेवार सूफ़ी रागी सोडल फ़कीर वल्द अली बख्श लगारी 1959 ईस्वी धारे दे खैरी देरी तालके मोरे जे ॻोठ लगारी बजराणी में ॼाओ। संदसि वॾा असुल काछे ॻोठ चाकरकोट ज़िले जोही ज़िले दादू जा हुआ। मीर ठारी खान लगारी जी फ़ौज जा सपा सालारी हुआ ऐं उन दौर में लॾे अची दे खैरी देरी तालके मोरे ज़िले नवाब शाह हाणोके ज़िले नौशर फिरोज़ में पंहिंजो ॻोठ लगारी बजराणी नाले सां ॿधी अची रहिया। हिकु भेरो ॻोठ दरिया जे पराई वञण करे वेझो ई ॿीहर साॻी नाले सां ॻोठ आबाद कयो वियो। संदसि ॾाॾो मोहम्मद हसन घाघर ऐं यकतारे सूफ़ियाणे राग ॻाईंदो हो। हिन राग जी तइलीम पंहिंजे वालिद ऐं ख़ासि करे अहमद शाह ॻोठ जोणाली तालके मोरे खां वरिती। सोडल फ़कीर 20 सालनि जी उमिरि खां वठी राग सां नातो निभायो ऐं संदसि तक़रीबन समूरनि सूफ़ी शाइरनि ख़ासि करे शाह अब्दुल लतीफ़ बाबा बुले शाह सचल सरमद जानन फ़कीर चंद रखिल शाह जीज़ल शाह खां सवाइ राशिद मोराई ऐं ॿियनि शाइरनि खे ॻायाई। फ़न शनास शख़्स मोहम्मद कासम माका पंहिंजी ज़ाती स्टूडियो में हिन खे रिकॉर्ड करे संदसि ॻायल सूफ़ी कलामनि जूं 15 खां 16 कैसेटूं जारी कयूं, जिन सिंध में वॾी मक़बूलियत हासिल कई। सोडल फ़कीर 17 जुलाई 2024 ते लाॾाणो करे वञी पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां मिलियो।